वारिज़वाना ओ मोहम्मद भला या जो नमाज डिघी पढ़ियूं रुकू भी डिघा कयूं सजदा भी डिघा कयूं ॾेखारे जे लाइ न कुझु ॿी ॻाल्हि हुई रब तो चवे इन्नहू अलीमुम बिज़ाति सुदूर सीननि जा राज़ मां ॼाणींदो आहियां। फरमाए तो जॾहिं रुकू कनि पिया जॾहिं सजदो कनि पिया इन्हनि जे दिलि में ही हो यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। अल्लाह फरमाए तो ॿी काई लालच न हुई, लालच आई त मिठो रब राज़ी थी पए। फरमायो मुझे पहचान जे लाइ मुझे राज़ी करण जे लाइ हिननि रुकू भी कया सजदो भी कयो और लड़िया भी सही पाण में मोहब्बत भी पैदा कयो। साईं भला इहा ॻाल्हि छड़ो क़ुरान में आहे कन ॿिए हंधि बि आहे। फरमाए थो छड़ो क़ुरान में न आहे ज़ालिका मसलुहुम फित्तौराति व मसलुहुम फिल इंजील। फरमाए तो तौरात में भी मिठे मोहम्मद जे सहाबा जो शान आहे त इंजील में भी सोने जो सहाबा जो शान आहे। अल्लाह ताला का दुआ आहे रब कुरान जो फहम अता ॻाल्हि छा आहे त सारा बंदीअ गॾु कर सहाबा जो शान मथे आहे पर सारे सहाबा जो पगदार हज़रत अबू बकर सिद्दीक़ सब चो रज़ी अल्लाह पर सारा सहाबी गॾु कर त नबीअ जे मट न थी सघंदा। सारा नबीअ गॾु कयो असांजो मोहम्मद रबी मथे आहे पर न सोहणी अरबीअ समेत सभु गॾु कर अल्लाह जो को मट न थी सघंदो। खणी पुछा कर अल्लाह खां बि पुछा कर रब पंहिंजी ज़ात त ॿुधाए पंहिंजो कुटुंब त ॿुधाए पंहिंजी ॻाल्हि त ॿुधाए हेॾा सोने अरबीअ खां बि सुवाल कर ॿ सुवाल रखी तई जवाब वठ। सोने अरबीअ खां पुछा कर सुवाल चवे मुंहिंजो नालो मोहम्मद सभु सल्लल्लाहु अब्दे जो नालो अब्दुल्लाह आहे ॾाॾे जो नालो अब्दुल मुतल्लब आहे। सोहणो अरबी चवे मूंखे ज़ाला बि आहिनि मूंखे बचना बि आहिनि मूंखे नियाणियूं बि आहिनि मूंखे पुट बि आहिनि। अब्दुल्ला मुंहिंजे पुट जो नालो ताहिर मुतहर मुंहिंजे पुट जो नालो कासिम मुंहिंजे पुट जो नालो इब्राहिम मुंहिंजे पुट जो नालो मूंखे नियाणियूं बि आहिनि फातिमा मुंहिंजी नियाणी आहे रुकैया मुंहिंजी नियाणी आहे। सोहणो चवे उम्मे कलसूम मुंहिंजी नियाणी आहे ज़ैनब मुंहिंजी नियाणी आहे। सोहणो फरमाए मूंखे सहरा बि आहिनि मूंखे ॼाठा बि आहिनि। हाणे रब खां पुछा कयूं रब तोखे छा आहे रब छा थो चवे कुल हुवल्लाहु अहद। ओ मोहम्मद करीम चओ त अल्लाह अकेलो हिकु आहे वला साहिबता वला बलदा। सुहिणो चवे मूंखे ज़ाल बि आहे त ॿाल बि आहे रब चवे मूंखे ज़ाल बि कोन्हे त ॿाल बि कोन्हे। दोस्तो सलाह शरीफ़ सवा चार साढ़े चई में बंद सलाह शरीफ़ अजीज दोस्तों हजरत उज़ैर नबी आहे मुझे जो पतो ना चले तो लबिस्तु यौमन औ बाद यौम ॾींहुं टिकियो आहे याद ॾींहुं। रब तो चवे ओ उज़ैर जी साईं ईअं नाहे जीअं तूं तो चवे आला बल ईअं नाहे बल लबिस्त मियत आमिन मां रब तो चवां त 100 साल थियो थी पर हाणे हेॾे आहे त मां रब जी कुदरत मां अल्लाह तुंहिंजे पाण ॾेखारियो साईं कहिड़ी फरमायई फंदुर इला तामिका व शराबिका लम यतसल्ला
पानी की टंगी थी जीअं मानी रखी थी मां अल्लाह एॾो त कादिर आहियां जो 100 साल ताईं पानी पारू न थियो आहे मानी सुकी न वई आहे अञा जो मुंहुं खोले त हाणे थली पाणीअ जी भरे रखी थे अञा जो मानीअ में नज़र करे त उहा ई आहे ये अल्लाह सब कुछ ठीक है पर सवारी कोन्हे अरब फरमायो और बेरा ये हदा जेके ॾिसे थो ये हदा तुझे सवारीअ जा तुझे छॾा जा फंजुर इलल इज़ाम कैफ़ नुनशिजुहा सुम्मा नक्सूहा लहमा उज़ैर नज़र त कर इन्हनि हदनि खे मां रब कीअं थो जोड़ जक कया इन्हनि में नज़र कर इन्हनि जे मथां मां गोश्त कीअं थो चाढ़िया हज़रत उज़ैर ॾिसंदो थो रहे हदो हदे में मिलंदो थो वञे आंडा बूंडा ठहंदा था वञनि गोमास चढ़ंदो थो वञे खल चढ़ंदी वई सादो गॾो हुजी बीही रहियो हज़रत उज़ैर अखियुनि सां ॾिठो छा थो चवे अल्लाह मां ॼाणा थो अल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर मां ॼाणा थो त मुंहिंजो रब हर शइ जे मथां कुदरत वारो आहे दोस्तों हे वाक़ियो यहूदी उज़ैर खे अल्लाह जो पुटु सॾियो नसारनि ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु सॾियो अल्लाह ताला हिन उम्मत ते हिन क़ौम ते रहम कयो सभु चओ अल्हम्दुलिल्लाह आजा चओ अल्हम्दुलिल्लाह बारी तारीख़ रबीउल अव्वल जी अम्मा आमना थी चवे लाल टीन न आहे रोशनाईअ जो इंतज़ाम न आहे सोने अरबी जॾहिं ॼमे थो त दर्द ज़िहबी मांखे अहिड़ा तकड़ा न आहे सोनो अरबी ॼमंदो थो वञे पियो त सारे घर में एॾी त रोशनाई थी वई जो सनी सुई गुम थियल हुजे हा त उहा बि लभी पवे पर न छड़ो घर की रोशनाई न हुई अञा जो नज़र कयमि त शाम जूं महलातूं मांखे नज़र पयूं अचनि अञा जो नज़र कया त तारा हेठि झुकण शुरू थी विया अञा जो नज़र कया त कंड में रोशनाई ज़ोर वठंदी थी वञे पई अचे थो अञा जो अम्मा आमना थी चवे लकड़ा पाराए अञा हेॾे जो मुंहुं कयूं ॾिसो त मिठो मोहम्मद वरबी काबे ॾे मुंहुं करे सिर सजदे में रखी ॼमण सां मिठो मोहम्मद सजदो थो ॾे पर सजदो त ॾिनई ख़बर नाहे त सजदो अलाए कंहिंखे आहे छो उन वक़्त में बुतनि खे बि सजदो थींदो आहे कब्रनि खे बि सजदो आहे चंड सिज खे बि सजदो माण्हू कनि था बाहि खे बि सजदो कनि था वणनि जी बि पूॼा हले थी ख़बर नाहे त सोणे सजदो कंहिंखे कयो तारीख़ जा किताब लिखनि था सिर सजदे में रखी अशहद आंगुर मिठो मोहम्मद मथे थो करे अचे थो आंगुर मथे करे चवे थो ओ गैर जा पूॼा कंदड़ गैर जे दरवाज़नि ते धिका खाइण वारो मुंहिंजो सजदो कब्रनि खे न आहे मुंहिंजो सजदो वणनि खे न आहे मुंहिंजो सजदो बुतनि खे न आहे मुंहिंजो सजदो सिज खे न आहे मुंहिंजो सजदो चंड खे न आहे मुंहिंजो सजदो दया खे न आहे मुंहिंजो सजदो आहे त उन आकमुल हाकिमीन खे आहे जंहिं मूंखे वजूद जी दौलत ॾिनी आहे उन हिकु मालूम थियो सोहणो अरबी सजदो करे आंगुर जो इशारो करे मुशरिकनि जे मुंहं में ईअं सम्झो त जमात हणी फिटी कयई त उहो झंडनि कंडनि खे पूॼण वारो कब्रनि खे सजदे करण वारो वणनि जे आॾो झुकण वारो अल्लाह ताला मयार ॾिनो फरमाए इंसान तूं मुंहिंजो दर छॾियो मां अल्लाह जो दर तो छॾियो
मां रब में तो कमी कहिड़ी ॾिठी, उहा कहिड़ी कमी आहे मां उहो कमु न कयो आहे, खणी हथ रखेसि त मां उहो कमु न कयो। अलाह फरमाए थो हीअं जो नज़र कंदे हर हर शइ में नज़र कर, रब फरमाए थो सबूरनि जो ख़ालिक़ मां अल्लाह आहे। कल नवाए वक़्तु मुंहिंजे हथ में हुई, उन्हीअ में आसिकीअ जे पासे ते हिकिड़ी औरत खे खानदानी मनसूबे बंदीअ जूं गोरियूं जो खारायो परसाद, इन्हीअ जे लाइ त ॿार पैदा न थियो, बजाए इन्हीअ जो पैदा न थिए 6 ॿार पैदा थिया, ऐं उन्हीअ जी 13 जनवरी ते सालगिरह थी मल्हाइजे त औरत खे 6 ॿार थियनि ॿिए मुल्क जे अंदरि। रब ॾेखारियो जहिड़ा वक़्त करणा अथव कयो, पर जॾहिं मां पैदा करण ते तव्हां त पैदा करे वींदो आहियां, आहे कमु मुंहिंजो। अलाह ताला वॾा वॾा दौर आपा ॾिना मां वटि किल्लत हज़रत साईं मेर वारा सलाम चवंदा हुआ राति बि गॾु सुबुह बि गॾु, वरी राति बि जलसो साईं सां गॾु आहे, 7-8 जलसा नवाब शाह जान साईं सां गॾु प्रोग्राम आहे जॾहिं मोकिलाइनि काॾे में सतार के थो वञे, ये जमात खे मुंहिंजा सलाम सलाम और राति इंशाअल्लाह मिलंदुसि, तव्हां बि सलाम ॾेई थो खणी वञा, मां पहचान में पूरो आहियां। सलाम शरीफ़ पढ़ो मिलंदा अजीज़ दोस्तों, ॻाल्हि इहा हुई त सोनो रबी ॻाल्हि इहा थो कयां त रब मयार पुछा कई थो इंसान तो जो मुंहिंजो दर छॾियो 10-15 साल यको घटि अम्मा जअलल अर्ज़ करारा वजअल खिलालहा अन्हारा वजअल लहा रवासिया वजअल बैनल बहरैन हाजिज़ा। ओ मुझे दर छॾण वारा, गैर जे दरवाज़े ते झुकण वारा, हेॾे मां रब सां था ॻाल्हां, मूंखे जवाब करे अमल जअलल अर्ज़ करारा, भला ज़मीन खे करार वारो कंहिं कयो? सब बुलंद आवाज़ सां चओ उनजे विच में दरिया कंहिं वहाया, जबल कंहिं खोड़िया, फरमायो न न वजअल बैनल बहरैन हाजिज़ा। अल्लाह फरमाए तो बिन दरियाहनि जे विच में हेॾो कौड़ो आहे हेॾो मिठो आहे, कोई पर्दो बि नज़र नथो अचे तव्हांखे, पर फरमाए तो ॿिन्हिनि खे गॾु केरु थो हलाए पियो? बुलंद आवाज़ सां चओ फरमाए चङो अम्मन युजीबुल मुज़्तर, केॾा न लफ़्ज़ मुज़तर जी माना हैरान, मुज़तर जी माना परेशान, मुज़तर जी माना मुश्किल में फाकल, मुज़तर जी माना गमनाक। अल्लाह फरमाए तो ख़बर करियो भला जॾहिं दुखनि ऐं दर्दनि में तव्हां फासी पवंदा हो, तव्हांजा टुकड़ा केरु केरु कंदो आहे, तव्हांजी मुश्किल खे आसान केरु कंदो आहे? अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दाअहु व यक्शिफु सूअ। फरमाए तो दुख खे दूर केरु कंदो आहे? सलात पढ़ बचड़ो आहे खीर पी रहियो आहे, दस्तक लगी दरवाज़े ते धक लॻो आहे, न्याणी जीव जी वञ दरवाज़े ते ॾिस त छा आहे, अञा जो नंढड़ी वञी दरवाज़े तूं झाती जो पाए त फिरौन जा फौजी गुंडा घर खे घेरो करे विया आहिनि, मूसा जी अम्मा अंदर बचे खे खीर थी पीआरे, उते बचड़े खे परे करे दर्द मां दाह कंदी आहे। ओ मुंहिंजा रब है जो हिन दुखनि खां मरी वञा, मुंहिंजे आरोज बचे खे क़तल कयो वेंदो, अल्लाह तूं त क़ादिर आहे मुंहिंजे बचे खे बचाए त तूं बचाए सघंदो आहे। अल्लाह ताला छा कयो? सलात पढ़ो रब तो फरमाए
जड़ी हिन दर्द भरी दाह कई अल्लाह ताला तो फरमाए ओ मूसा जी अम्मा फिक्र न कर दुख न कर। अल्लाह फरमाए तो मूसा जी अम्मा इनके संदूक में विझण तू जो कर फैजा खिफ्या नहीं जड़ी खौफ थी संदूक में बंद करे फालती है फिल यम में हुआ संदूक में बंद करे इन बचड़े के नील दरिया में उछलाएं तू जो कमवा है इन बच्चे के बचाए तुझे गोद में आन अल्लाह जो कमवा है। साईं मता बुधी वञे मतवा मरी वञे रब चवे ओ मूसा जी अम्मा दुनिया जा वाइदा हेॾे होॾे थियनि मां रब जो अंजाम कॾहिं बि ग़लति न थींदो आहे। रब छा थो फरमाए वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना रादूहु इलैकी वजाइलूहु मिनल मुरसलीन। ओ मूसा जी अम्मा दुख भी न कर खौफ भी न कर इहो बचड़ो तोड़े मोटाइण मां अल्लाह जो कम आहे। अॻे तो बचड़े के संदूक में बंद कयई दरवाजो खुलियो फौजिन ॾिठो त बेटी भी खयूं वई। छा थो चवां फिरौन जा फौजी गुंडा फिरौन जा इहो ॾाहींदो त मां जेल में हाणी पस छा थो चवां फिरौन जा थो चवां इन्हनि खे नथो चवां सम्झो था कयो फिरौन जा फौजी गुंडा अचे थो इन्हनि खे हिदायत करे आमीन त चओ न दुआ त ॾिजो। इहो मुंहिंजो मौज़ू न आहे हीअ ॻाल्हि अचे थो नियाणी उछलाए आई उहा बेटी हलंदे हलंदे नहर मां हिकिड़े फिरौन जे बाग में तलाउ उते भी भॼ ॿाहिरि जो कढियऊं बेटी जो खोलनि त नूर नबूवत नबीअ जे मुंहं में अॻे ई चिमकंदो आहे। सभु जे गॾु थिया अल्लाह फरमाए तो फल ताक़तहू आन फिरौन फिरौन वारनि कढियो सभु गॾु थिया हामान सां फिरौन पुछा कई छा आहे जंहिंजो तुंहिंजो पटको लहंदो त इन शख़्स सां लहंदो तुझी पगड़ी हो छोकिरो लाहींदो देर न कर कतल करेसि। बीबी आसिया झुम ॾिसी लही आई अञा जो नंढड़े में नज़र पइजी वई रब एॾो त करत रखियो जो बीबी आसिया जी दिलि मजबूर थी पई। अहिड़ो सुहिणो बच्चो छा थी चवे काल तिमरात फिरौन कुर्रत आइन ली वलद ओ फिरौन मुंहिंजो बि अखियुनि जो ठार आहे तुंहिंजो बि अखियुनि जो ठार आहे कतल न करे। आख़िर कतल करी खीर जो मसइलो आयो कंहिंजो बि खीर न पी अल्लाह जो जल और तूं आयूं इनाम मिलंदो अब चयो जिब्रील वञ मूसा खे सम्झाए त कंहिंजो खीर न पी जो अॼु ॿी औरत जो खीर पीअंदे मां रब जो वाइदो ग़लति थींदो आहे मां तुंहिंजे अम्मा सां अंजाम करे आयो आहियां। इन अल्लाह ला युखलिफुल मियाद अल्लाह पंहिंजे अंजाम में कॾहिं उबतड़ न ईंदो आहे। उहा छोकिरी थी चए औरत इनजो खीर मिठो आहे ॾाढो वठी अचे छोकिरी भॼंदी वई चयई अम्मा ओ न्याणी पुट जे लाइ त दिलि तड़पे थी पर रब छा कयो आहे इन्ना रादूहु इलैहि रादूकी इलैहि रब न चयो आहे रब चयो आहे त रादूहु इलैहि माना उनखे तो ॾे आणींदुसि रब ईअं त वाइदो न कयो आहे जो तोखे मूंसां ॾे आणींदुमि तंहिंजे करे मां रब जे अंजाम ते पूरी आहियां मां हिकिड़ो कदम बि ॿाहिरि न खणी सघंदी आहियां। अल्लाह चयो ओ मूसा जी अम्मा तो मां ते भाड़ियो आहे
तो माते भरवसो कयो तो माते तवक्कल कई मां तुंहिंजो बचड़ो तुझे गोद में तूं आणे ॾेखारियो आहे आख्या अदमिया बचड़ो तुंहिंजे हथनि ते आहे खणी आया खीर पी तई मुबारक मिली वियूं कंहिं 50 उछलियो कंहिं 100 उछलियो पैसनि जो ढेर लॻी वियो रब चयो मूसा ॼमा जॾहिं तो माते भाड़ियो माते तवक्कल कई मां रब बचो बि ॾिनो मां त दुनिया सां घर बि भरे छॾियो अल्लाह इहो थिए था नारे तकबीर ॻाल्हि छा हुई ॻाल्हि इहा हुई त मुस्तर परेशानियुनि जा सॾ केरु ॿुधे तो अहिड़े रब जो दर छॾणु इहा बुज़दिली इहा कमबख़्ती तो सुहिणो अरबी ॼमण सां सजदो कंहिंखे करे बुलंद आवाज़ सां चओ अल्लाह पर अॻिते 2 ॾिहाड़ा गुज़रिया और तूं ताइफ़ जूं आयूं अम्मा हलीमा बि ठहाणो आहे डुबेड़े गधा ते ॿिया आयूं औरतूं मके मुकर्रम में अॻे पाजूं सोने जे घर जो आयूं पुछो अॻो काथे आहे कीअं यतीम आहे कीअं जॾहिं यतीम आहे त उन वटि छा मिलंदो कंहिं बि न खयो अम्मा हलीमा देर पहुती पुछा कई शाही ते मोहत वॾेरनि रईसनि जा पुट असां खणी आयासीं हिकिड़ो यतीम आहे जंहिंखे पाण घर में कोन्हे तोखे छा मिलंदो मुड़ुस खे ते ख़ाली मोटर लॻे थी थिए हल त हलूं था मन रब इन यतीम जे सदके असांखे माला मार करे छॾियो रब चयो हलीमा तुंहिंजो वक़्तु आहे अञा अंदर जो टपंदी आहे सोणे ते नज़र जो पइजी वई सोण वारा बि मुड़के थो पए जॾहिं खणी करे छातीअ सां लॻाए सॼो बुबो वरितई अम्मा हलीमा बि चवे त ॿियो पुट बि हुयो खीर एतिरो न हो पर सोणे खे हथनि ते खणंदी वयमि सॼो बुबो वरितई वरी जो खबो ॾिनमि त न वरितई सॼो ॼा त वठे खबो ॾिया त न वठे सोणे इशारो कयो त हिन दुनिया जे अंदरि मां मोहम्मद रबी इंसाफ़ क़ाइमु करणु आयो आहियां ॼमण सां इंसाफ़ जो सबक़ सेखारे त मिठो मोहम्मद ॼमण सां ख़ुदा जी आॾो सजदो सेखारे त मिठो मोहम्मद अल्लाह ताला खां दुआ आहे रब असांखे दीन जो दर्द था फरमाए मूंसां अब्दुर्रज़ाक़ साहब इहो इशारो कयो त मदरसो आहे हिते मदरसे जे लाइ जे इम्तिहान ते मां चवां इम्तिहान जा वाक़िया सोने अरबी हिकु दफ़े चयो वञो खणी अचो कुझु अल्लाह जे नाले ते सहाबी विया पोइ वीचारो लॻ जूअर जी हुनजी कणिक जी खणी आयो पोइ हिकिड़ी खार खणी आयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो घर वियो त सारो घर खे मेरे फेरे खणी आयो हज़रत उमर फारूक जो वियो त अधु अधु खणी आयो तो तंहिंजे करे दोस्तनि जो ख़्यालु इहो आहे जेके हितां जी जमात त जेके बि दोस्त आहिनि असांजे अच्छा सो अल्लाह ताला खां इहा दुआ आहे त अल्लाह तबारक ताआवुन कयो ऐं ख़ुशूसन